दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक हूंदो। पंहिंजनि कमनि करण सां लॻा पिया हूंदव। सुबुह तव्हांजे साम्हूं असां लाइव आयासीं जागीरान बिरादरी ऐं जलबान बिरादरी में हलंदड़ फेरिंग दौरान जेके असां इंकशाफ़ कयासीं उहे साम्हूं अची विया। वाटूड़ो वेंदो मौलवी असदुल्ला सोलंकी शहीद थी वियो आहे। जागीरानी बिरादरी ऐं जलबान बिरादरी में हलंदड़ फेरिंग में मुसलसल 5 कलाकनि खां पोइ दग विंदड़ वाटूड़ो मौलवी असदुल्ला सोलंकी शहीद थी वियो आहे, जेके हींअर अस्पताल खे ट्रीटमेंट बाद डेड बॉडी ॻोठ गागड़ीअ में आंदी वई आहे। ऐं पंहिंजे सोलंक बिरादरी खे ऐं उस्पात बिरादरी खे सभिनी बिरादरियुनि खे हिकिड़ो आगाह थो कजे त सुबुह तव्हांजे साम्हूं असां जॾहिं लाइव वेठासीं इंकशाफ़ कयासीं त घणा कुझु कयासीं त हुकूमत जी नाइलनि जे करे थी सघे को जानी नुक़सानु न थी पए। पर सुबुह सां जेकॾहिं फेरिंग चालू थी वई उन में जलबान बिरादरीअ जा जेके 2 नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं टियों ॼणो जेको वाटूड़ो दग विंदड़ मौलवी असदुल्ला सोलंकी शहीद थी वियो आहे। तव्हांखे ॾुखाईंदड़ हिकिड़ी ख़बर असां पेश था कयूं त यूसी वॾा माशू ऐं वॾा माशू थाणे जे हद में हलंदड़ जागीरानी बिरादरी ऐं जलबानी बिरादरीअ में जेका शिकतान हुई उहा तेज़ थी वई ऐं उहा सुबुह खां वठी हिन महिल ते जेका 5 कलाक मुसलसल जेका फेरिंग हली उन जे इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे दग विंदड़ वाटूड़ो मौलवी असदुल्ला शहीद थी वियो आहे। ॾुकंदड़ तव्हांखे ख़बर शेयर कंदासीं त यूसी वॾा माशू ऐं वॾा माशू थाणे जे हद में गागड़ी जे भरिसां जागीरानी बिरादरी ऐं जलबानी बिरादरीअ में हलंदड़ फेरिंग जेका सुबुह खां वठी शुरू लॻी पई, जंहिंमें जलबानी बिरादरी जा 2 नौजवान ज़ख़्मी थी पिया ऐं टियों ॼणो जेको वाटूड़ो हुयो मौलवी असदुल्ला ज़ख़्मी थी पियो, जेको ज़ख़्मी जा सूर न सांदे अस्पताल में फोत थी वियो आहे ऐं डेड बॉडी गागड़ी ॻोठ शहर अबान शहर पहुचाई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं त इहे ॾुखाईंदड़ ख़बर इहे इलाइक़े क़बीला जहिड़ा जेके रोल गोलियूं दग विंदड़नि ऐं ॻोठाणनि में मासूम ॿारनि जे मथां किरंदड़ गोलियूं जेके इंतिज़ामिया उपा न वठण जे करे सुबुह सवेर जागीरानी बिरादरी जे जेके माण्हुनि जलबानी बिरादरी जे लाबार ते आयल माण्हुनि जे मथां जेका फेरिंग शुरू कई ऐं जवाब फेरिंग में जलबानी बिरादरी जे 2 धुरियुनि आम्हूं साम्हूं पइजी विया, जंहिंमें जलबानी बिरादरी जा 2 नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पिया ऐं टियों ॼणो जेको वाटूड़ो हुयो दग विंदड़ मौलवी असदुल्ला सोलंकी ज़ख़्मी थी पियो, जेको ज़ख़्मी जा सूर न सांदे फोत थी वियो आहे, जंहिंजी डेड बॉडी ॻोठ अबाणू ॻोठ यूसी वॾा माशू यूसी आजनाशाह ॻोठ गागड़ीअ में पहुचायो वियो आहे। तव्हांखे नाज़रीन आगाह कयूं।